अहम ख़बर के ॾियूं मुल्क के अक्सर इलाक़नि में अॼु बि सख़्त गर्मी की लहर बरक़रार है। सिंध में सब खां वधीक गर्मी नवाबशाह, नौशेरो, फिरोज़ ऐं सांगड़ में 49 डिग्री रिकॉर्ड कई वई है। अवां खे मौसम बाबत अपडेट कर रहा हूँ। दादू ऐं लाड़काणे में 48 डिग्री, उमरकोट में ऐं मीरपुर ख़ास, चेकमाबाद ऐं घोटकीअ में 47 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कई वई है। मौसमियात खाते जो चवण है तो मिठी, हैदराबाद, जामशोरे, शिकारपुर, सखर ऐं खैरपुर में 46 डिग्री, वदीन ऐं ठट्टे में 43 डिग्री गर्मी रिकॉर्ड कई वई है। अवां मौसम बाबत अपडेट कंदा हलूं। मुल्क के अक्सर इलाक़नि में अॼु बि सख़्त गर्मी की लहर बरक़रार है। सिंध में सब खां वधीक गर्मी नवाबशाह, नौशेरो, फिरोज़ ऐं सांगड़ में 49 डिग्री रिकॉर्ड कई वई है। दादू ऐं लाड़काणे में 48 डिग्री, उमरकोट, मीरपुर ख़ास, चेकमाबाद ऐं घोटकीअ में 47 डिग्री रिकॉर्ड कई वई है। मौसमियात खाते जो चवण है तो मिठी, हैदराबाद, जामशोरे, शिकारपुर, सखर ऐं खैरपुर में 46 डिग्री गर्मी रिकॉर्ड कई वई है, जॾहिं त बदीन ऐं ठट्टे में 43 डिग्री गर्मी रिकॉर्ड कई वई।